हो गया है ना। ठीक थी वादी, हेलो, बिस्मिल्लाह। और ठीक वादी, रिया साहब अमा खे चयो प्लीज़ क्लास शुरू करे छॾियो। अदी शुरू कयो, बिस्मिल्लाह कयो। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबी अजमाइन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। मौजू आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न इखलाक सां तकमील इंसानियत। किरोड़े दुरूद सलाम उन रहबरे कायनात रूह कामिल मोहसन इंसानियत रूह जावदां हादी अनवर नूरे मुजस्सम सैयदुल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जे लाइ जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व ताला हिन दुनिया खे ठाहियो ऐं इंसान खे पैदा कयो। केतिरनि नबियुनि खां पोइ अल्लाह ताला पंहिंजे प्यारे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुबारक क़दम हिन धरतीअ ते लाथा। हज़ारे किरोड़ शुक्र रब ताला जा जंहिं असांखे पंहिंजे महबूब रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो ऐं दुनिया जी सॼी मखलूक खे उन जी ताज़ीम लाइ झुकायो। पोइ अल्लाह ताला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुरान पाक जो तोहफ़ो अता कयो ऐं उहो क़ुरान जंहिंजो मौज़ू आहे इंसान, जेको हिदायत जो सरचश्मो आहे, मुकमल ज़ाब्ता हयात आहे, लेकिन उन ते हलण लाइ तरीक़ेकार जी त ज़रूरत हुई, जंहिंखे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अमली तौर ते करे ॾेखारियो। हाणे हिते ज़िक्र आहे हुस्न इखलाक सां तकमील इंसानियत जो, त दीन इस्लाम पखड़ियो ई हुस्न इखलाक सां आहे। वॾनि वॾनि औलियावनि पंहिंजो मक़सद हयात ऐं मशल राह सुनत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बनायो ऐं इस्लाम खे पखेड़ियो। इंसानियत जी तकमील थींदी हुस्न इखलाक सां आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिंखे इखलाक न आहे उहो मूं मां न आहे, यानी उहो मुंहिंजो उम्मती न आहे। केतिरी न सख़्ती आहे इन्हनि लफ़्ज़नि में। फरमायूं त यौमी क़यामत जंहिं शइ जो सभ खां वधीक वज़न हूंदो उहो हुस्न इखलाक जो हूंदो। इखलाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो आहे त दुश्मन सां नेक सलूक करियो, जेकी बुराई कनि था तिन सां भलाई करियो, जेकी तव्हांखे बददुआऊं ॾियनि था तिन खे दुआ ॾियो, जिन तव्हांखे सतायो तंग कयो तिन खे माफ़ कयो ऐं उन्हनि सां दरगुज़र करियो। जेकी माण्हू ज़ुल्म कनि था उन्हनि सां इंसाफ़ करियो। जीअं अल्लाह ताला सूरह सजदा में आयत नंबर 34 36 में फरमायो आहे त भलाई ऐं बुराई बराबर न आहिनि। बुराई खे भलाईअ सां दूर करियो। थी सघे थो त इहा दुश्मनी ऐं नफ़रत दोस्ती ऐं रिश्तेदारी में बदिलजी वञे। इन्हीअ ते अमल करण जी तौफ़ीक़ बि उन्हनि खे थींदी आहे जेकी सब्र कंदा आहिनि ऐं उन्हनि खे ई इहा सआदत मिलंदी आहे जेकी वॾी क़िस्मत वारा आहिनि। अगरि शैतान तव्हांखे वरगलाए त अल्लाह ताला खां पनाह घुरो, उहो ई ॿुधंदड़ ऐं ॼाणंदड़ आहे। हिते अल्लाह ताला दुश्मन सां नेकी करण खे सब्र जो आला दर्जो ॾिनो आहे ऐं पिण उनखे अज़ीम ख़ुशकिस्मतीअ सां तसवुर कयो वियो आहे। इन्हीअ मां अंदाज़ो थींदो त इखलाक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरे वॾे दर्जे ते आहे। असाबनि मां हिकु असाबीअ पुछियो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेकी ऐं गुनाह जो मफ़हूम छा आहे? फरमायूं त नेकी सुठे इखलाक खे चयो वञे थो ऐं गुनाह उहो आहे जेको तुंहिंजे ज़मीर में चुभे, ख़लिश पैदा करे, उहो पैदा थिए तुंहिंजे ज़मीर में ख़लिश पैदा थिए
उहो गुनाह आहे। हिकु दफ़े रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु असहाबीअ सवाल कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कीअं ख़बर पवे त मां चङो कमु कयो आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं तुंहिंजे पाड़ेसिरनि वटां तोखे ख़बर पवे त तो को चङो कमु कयो आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 3 दफ़ा कसम खणी फरमायो त ख़ुदा जो कसम उहो शख़्स मोमिन न आहे, ख़ुदा जो कसम उहो शख़्स मोमिन न आहे, ख़ुदा जो कसम उहो शख़्स मोमिन न आहे। असां बि डिॼी विया त उहो केरु बदबख़्त आहे जंहिं लाइ इहो फरमायो थो पियो वञे। फरमायूं जंहिं शख़्स जे शर ऐं शरारतुनि खां उनजो पाड़ेसिरी अज़ियत तकलीफ़ ऐं बेसुकूने में हुजे, उहो मोमिन न आहे। त पोइ कीअं अलॻि करे सघिजे थो ईमान खे अमलनि खां ऐं ईमान खे इख़लाक़ खां? फरमायो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त यादि रखो, तव्हां मां कोई मोमिन नथो थी सघे जेसी ताईं तव्हांजो ख़्वाहिश नफ़्स ताबे नथो थिए उन शरीयत, उन कानून ऐं उन हिदायत जे जेकी मां तव्हां ॾे खणी आयो आहियां। अगर तव्हां अमलन ताबे न थियो त यकीनन तव्हां ईमान मोमिन न आहियो। हिकु हदीस मुबारक आहे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जंहिंजो ज़िक्र इमाम बुखारी शरीफ में भी आहे त फरमायो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त तव्हां मुंहिंजा को बि मोमिन नथो थी सघे जेसी ताईं मां तव्हां सभिनी खां वधीक महबूब न थी वञा, तव्हांजे वालिदैन खां, तव्हांजे औलाद खां ऐं सभिनी इंसाननि खां। हिकु वाक़ियो आहे त हिकु दफ़े रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा खां पुछो त ऐ उमर, तोखे मूंसां केतिरी मोहबत आहे? जवाब ॾिनई त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां मूंखे दुनिया जे सभिनी इंसाननि खां प्यारा आहे। त फरमायूं त छा पंहिंजी जान खां बि वधीक? थोरी देरि रुकजी जवाब ॾिनई त हा या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे मुंहिंजी जान खां बि वधीक आहे। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हाणे आयो आहीं उन जाइ ते जंहिं ते मां तोखे ॾिसणु चाहियां थो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा पंहिंजी उम्मत ते बेशुमार एहसान आहिनि जिन जो हक़ अदा नथो करे सघिजे। इन खां वधीक एहसान कहिड़ो हूंदो जो असांखे दीन इस्लाम पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे नसीब थियो। उन लाइ असां अल्लाह ताला जा बेपनाह शुक्र अदा करियूं जंहिं पंहिंजे फज़ल करम सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक खे रहमतुल लिल आलमीन बनाए मोकिलियो। तॾहिं त सभिनी असहाबनि चयो त या रसूलुल्लाह, तव्हां असांखे सभिनी खां वधीक महबूब छो न थींदव जो तव्हां जे ई ज़रिए असांखे हिदायत मिली आहे, तव्हां जे ई ज़रिए असां अलाह सां जुड़िया आहियूं। ऐं इहो यादि रखण जहिड़ी ॻाल्हि आहे त दुनिया जी काई शइ नेमत न आहे जेसी ताईं हिदायत न आहे। मिसाल तौर, अगर सुठी सिहत ऐं ताक़त आहे लेकिन हिदायत न आहे त छा कंदो इंसान? बेकार कमनि में इस्तेमाल कंदो पंहिंजी उन सिहत ऐं ताक़त खे। कसरत, कुश्ती, मुकाबलेबाज़ी, खेल तमाशनि में ख़र्च कंदो, छाकाणि त हिदायत कान्हे। अगर दौलत आहे पर हिदायत न आहे त इंसान इन दौलत खे महफ़िलुनि में ख़र्च कंदो, अयाशी कंदो, माण्हुनि ते पंहिंजी दौलत जो रोब जमाईंदो, पर नेक कमनि ते न लॻाईंदो, छाकाणि त हिदायत न आहे। अगर औलाद आहे लेकिन हिदायत न आहे त उहो औलाद हुन जे लाइ अज़ाब बणिजी वेंदो, नाफ़रमान थींदो ऐं पोइ संदन ज़िंदगी ज़हर थी वेंदी, छो त हिदायत न आहे। तंहिं करे इहा हक़ीक़त आहे त का बि शइ नेमत न आहे अगर नेमत हिदायत न आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे राह हिदायत ते आंदो, ख़ौफ़ ख़ुदाई ॾिनी, हुस्न सुलूक करण जो ताक़ीद कयो, इख़लाक़ जी बुलंदी जो सबक ॾिनो ऐं अल्लाह ताला जे फरमान मुताबिक़ गुस्से जी हालत में सब्र ऐं दरगुज़र करण जो हुकुम ॾिनो ऐं ॿुधायो त इन हालत में तव्हां अल्लाह ताला जी रहमत जी छांव में अची वेंदो
ऐं शैतान जे चंबे में अचण खां बची वेंदव ऐं पोइ अल्लाह ताला जी मदद तव्हां सां गॾु हूंदी। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम असांखे सेखारियो आहे त इंसान जो को बि अमल अगर अल्लाह ताला जी खुशनुदी ऐं रज़ामंदीअ जे लाइ आहे त उहो नेक अमल आहे ऐं बहितरीन आहे। पर जेकॾहिं उन अमल में संदन ख़्वाहिश नफ़सानी जो अंसर आहे त उहो क़ाबिल क़बूल न आहे। इन्हीअ जे करे अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे जेकी दीन हक़ जे सही माना में पैरवी नथा कनि ऐं पंहिंजे कमनि जो बुनियाद इख़लाक़ ते नथा रखनि त पोइ उन्हनि जो दीन ऐं मज़हब पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिश मुताबिक़ हले थो। जीअं त अल्लाह ताला क़ुरान पाक में सूरह जासिया में आयत नंबर 23 में फरमाए थो, अफ़रअयत मन इत्तख़ज़ इलाहहु हवाह। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा तो ॾिठो जंहिं पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिश खे पंहिंजो माबूद ख़ुदा बनाए रखियो आहे। इन्हीअ जे करे शरीयत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुताबिक़ इंसान खे तज़किया नफ्स, रूह जी पाकी ऐं बुलंदी रखण ऐं पंहिंजी ख़्वाहिश खे तर्क करण जो हुकुम आहे। दीन ऐं दुनिया जी सभ खां वॾी नेमत अल्लाह ताला जी मोहबत आहे, जेका हू पंहिंजे बंदन सां करे थो, जेका लाफ़ानी ऐं लाज़वाल दौलत आहे। ऐं इन्हीअ मोहबत इलाहीअ जो ज़रियो आहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी करण, इत्तबा करण। जीअं क़ुरान मजीद में सूरह आल इमरान आयत नंबर 31 में आयो आहे, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। चओ ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अगर तव्हां अल्लाह सां मोहबत करियो था त मुंहिंजी पैरवी करियो, अल्लाह तव्हां सां मोहबत कंदो। अल्लाह ताला पंहिंजी सॼी मखलूक खे पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि सां मोहबत करण ऐं उन जी ताज़ीम ऐं तकरीम करण ऐं उन जे हुक्म जी बजावरी करण जो ताकीद कयो आहे। पोइ छो न हुजे, छाकाणि त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत दुनिया जी सॼी मखलूक खां मथां ई आहे ऐं संदन ॾिनल इल्म जी रोशनी सॼी दुनिया खे मुनवर करे छॾियो आहे। इन सिलसिले जे मुताबिक़ हिकु वाक़ियो आहे त जीअं त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सॼी ज़िंदगी दीन लाइ वॾियूं वॾियुनि तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि खे सब्र सां सठो, पर हिकु अहिड़ी मुश्किल घड़ी हुई जंहिंमें पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि में ॻोढ़ा आया ते हुक्म रब्बानी थियो माखी जी मख खे त वञ मुंहिंजे महबूब जे ॻोढ़नि खे ज़मीन ते किरण खां अॻु में चूसे वठ, न त अगरि मुंहिंजे महबूब जो ॻोढ़ो ज़मीन ते किरियो त ज़मीन ता क़यामत साई न थींदी। पोइ जॾहिं उन मख जे पेट मां अल्लाह जे हुक्म सां माखी ठही, जंहिंजो ज़िक्र क़ुरान पाक जे सूरह नहल में आहे त फीह शिफाउल लिन्नास, मतिलब त इंसान लाइ उन में शिफा आहे। माखी केतिरनि ई बीमारियुनि जे लाइ अक्सीर आहे ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मरगूब ग़िज़ाउनि मां हिकु ग़िज़ा आहे। अहिड़ी तरह इन्हीअ वाक़े वांगुरु जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लुआब मुबारक सां खूह जो पाणी मिठो थी वियो हो। सुभान अल्लाह। हाणे ॾिसो त इहे नंढड़ा नंढड़ा जानदार बि कीअं अल्लाह ताला जे हुक्म जी ताबेदारी कनि था ऐं पोइ इनाम जा हक़दार थियनि था। इन्हीअ माखीअ जे मख खे अल्लाह ताला केतिरो न शरफ़ अता कयो जो उन लाइ क़ुरान पाक में सूरत नाज़िल कई। उन सूरत नहल में अल्लाह ताला फरमायो आहे त असां माखीअ जे मख ॾांहुं वही कयो त जबलनि में, शजरनि में ऐं जेकी छतियूं ठाहिनि था उते पंहिंजा घर ठाहे ऐं पोइ खाओ हर क़िस्म जे मेवनि मां, खाओ पीओ उन हर क़िस्म जे मेवनि मां, पोइ हल पंहिंजे रब जे वाटुनि ते ताबेदारी कंदी। हाणे हर इहो बि इन मां थो ॾिसिजे
त जेके ताबीदारी करण वारा आहिनि तिन खे कहिड़ो अजुर मिलियो, ऐं उहे जानदार पर जेके ताबेदारी नाफ़रमानी कनि था उन्हनि जो छा हशर थियो, या उन्हनि ते कहिड़ो अलाह ताला उन्हनि जे लाइ छा कयो, हिन दुनिया में बि कयो ऐं उन अॻिते बि कंदो। हाणे हर मखलूक में नाफ़रमानी कंदड़ बि आहिनि। इन्हीअ में आम मख खे बि फरमानी इलाही थियो हो त उन नाफ़रमानी कई, जंहिंजे लाइ उन ते फिटकार पई त ता क़यामत गंदगीअ ते वेहंदीअ ऐं मुंहुं मथो पिटींदी रहंदीअ। वल्लाहु आलम। अहिड़ी तरह सां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ नमरूद जेका बाहि ॿाराई त सांड्रे बाहि खे वधाइण लाइ फूकूं पिए ॾिनियूं। उन लाइ अलाह ताला जो हुकुम आहे त सांड्रे ऐं किरड़ीअ खे मारण सवाबु आहे, पर हिक ई धक सां मारियो, अज़ियत ॾई न। वल्लाहु आलम। उन वक़्त में हिक झिरकीअ बि पंहिंजो रोल प्ले कयो, जंहिं पंहिंजे चुंभ में पाणी खणी बाहि विसाइण जी कोशिशि पई कई त ॿियनि जानदारनि खिली चयुसि त छा तुंहिंजी इन्हीअ हिकिड़े फुड़े सां बाहि विसामंदी? त चयाईं त क़यामत जे ॾींहुं इहो त अलाह खे चई सघंदसि न त मूं बि पंहिंजो हिसो विधो। अलाह ताला असां सभिनी जी कोशिशुनि खे दीन जे हिन कम में हिसे वठण खे क़बूल फरमाए ऐं आमीन। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं हिदायत ते साबित कदम रखे। आमीन सुमामीन या रब्बल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। तमाम बेहतरीन अदी। बेहतरीन माशाल्लाह। यकीनन बहितरीन अदी जेको तव्हां हवाला ॾिना क़ुर पाक जो सूर आल इमरान जो, त जेकॾहिं अलाह सां प्यार कयो था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अतात कयो। उहे बि बिल्कुल अलाह साईं तव्हां बिल्कुल। सां मोहबत कंदो, कमाल न आहे, केॾो सुहिणो माशाल्लाह वाज़े मैसेज आहे। माशाल्लाह। सोफिया ॾाढो बेहतरीन अदी भेण। ॾाढी बहितरीन, यकीनन ॾाढो हा बहितरीन माशाल्लाह। बसि अम, ॿियो हिकिड़ो अदी हिकिड़ो असांजो पैटर्न रहियो आहे, माना उहो आहे त असांखे जेको आहे न सूर जो जेको ज़िक्र थिए न हुन में जेका यदि जासिया जो नंबर अची वञे न ॾाढो सुठो थिए हा, पर अल्हम्दुलिल्लाह सभिनी खे ख़बर आहे सूरत जासिया अचनि, तव्हां ॿुधायो आल इमरान त सभिनी खे ख़बर आहे, पर माशाल्लाह तव्हां ॾाढो सुठो सबक़ु ॾिनो। ख़ुदा करे असांखे इहे ॻाल्हियूं सम्झ में अचनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मोहबत असांजे दिलि में पैदा थिए, इनशा अल्लाह ताला आमीन। बेशक अदा महिरबानी। अल्लाह ताला कबूल फरमाए क़बूल बस। ख़बर बेशक क़बूल फरमाए। असां नंढियूं आमीन नंढियूं आमीन कोशिशूं तमाम बेहतरीन। लाजो साईं आमीन क्लास आमीन। साईं रियाज़ साहब असां स्लाइड शेयर कयां मां क्लास जूं, इंशाल्लाह अॻिते हलूं पंहिंजो हा क्लास में। साईं हाणे तव्हां शेयर बिस्मिल्लाह शुरू रहमान। कयो। न 10 लॻी 20 मिंट थिया आहिनि अदा, भली तव्हां शुरू कयो क्लास। हा वॾी वॾी जी कुल जी वॾी जी तव्हां अदी। पंहिंजे टाइम में ख़तमु कयो, इहा बि वॾी तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, इहा माशाल्लाह इहा वॾी हा ख़ूबी आहे माशाल्लाह। अदा इन अञा हाणे जॾहिं ही जेको ज़िक्र आहे उहो आहे त तमामु घणो वॾो, पर उन खे सिमेटण ऐं उन खे जीअं सभु ॻाल्हि अची वञे त उहो मूं कोशिशि कई आहे। हदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जेको आहे उहो आहिनि जीअं न हिकिड़ी तफ़सीर थींदो आहे लफ़्ज़नि सां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात अक़दस त क़ुर जी तफ़सीर आहिनि न, जेको हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा सभिनी खे ख़बर हूंदी हिते, हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां पुछियो वियो हो त वल्लाह आलम इहो तव्हां छा तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न ॾिठो आहे छा? उहो त माना क़ुर हलंदे फिरंदे जेको क़ुर आहे असांखे सम्झाणी उन मां मिले थी न, त अॼु असां क़ुर जी हिकिड़ी आयत पूरी कोन था करे सघूं, ज़ात अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हीअ 20 मिंट छा 20 ॾींहं छा 20 महीना छा पूरी ज़िंदगी हा थोरी बिल्कुलु बिल्कुलु अदा बिल्कुलु सही तारीफ़ था चओ। कुझु नथो खुटणी न आहे। ऐं खुटणी न हिकिड़ो आहे बिल्कुलु। हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि कयां मां हिते क्लास खां पहिरीं त कंहिं हिकिड़े हर को पंहिंजी पंहिंजी त बि हर कंहिंजो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे न मोहबत करण जो, उनखे बयानु करण जो बि, त कंहिं इहो चयो त मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले में मीम थो अचे, मीम थींदो आहे माना जॾहिं तव्हां मीम उचारींदा न चप बंदि थींदा, ॼण चुमी ॾिबी आहे चप बंदि कबा आहिनि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि हा वसल्लम जे हा नाले खे शुरू ई चुमी सां थो कजे, इहा मोहबत जी निशानी आहे, मोहम्मद 2 दफ़ा चुमी। सुभाणे अलाह, बिल्कुलु ॾाढी सुहिणी ॻाल्हि इहा। बिल्कुलु बिल्कुलु बेशक बिल्कुलु। हाणे मां शेयर कयूं था पंहिंजो इनशाला। ऐं
हिन में अॼु असां सिखंदासीं इंशाल्लाह ताला सूर अनिसा या पूरी कबी 36 खां 42 नंबर जेका आयतूं आहिनि, असां इहो रुकू नंबर 6 दादा कंदासीं। हिकिड़ो मिंट दादा, हिकिड़ो मिंट। जी। सूरह जासिया आयत नंबर 23 अथव। अच्छा, आयत नंबर 3, ठीकु आहे दी, महिरबानी। 23। हा, ऐं सूरज जासिया नंबर कहिड़ो आहे? सूरह जासिया नंबर 23। सूरज जासिया सूर नंबर 23 आहे, ऐं आयत कहिड़ी ॿुधायव थी? अफरअयत मन ठीकु आहे, इत्तखज़ इलाहहु हवाहु। माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, इहो नोट कयो, मां चयो मां ॾिसंदुसि रेफरेंस लाइ रखण न, इहो शयूं बहितरीनु थींदो आहे। हाँ बिल्कुल माशाल्लाह, बिल्कुल महिरबानी बिल्कुल। अदी, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे अॼु इंशाल्लाह ताला असां जेका सूर अनिसा जो 6 रुकू पूरो कंदासीं, इन में आयतूं ईंदियूं 36 खां 42। पहिरीं पहिरीं जेका अहम ॻाल्हि आहे उहा वालदेन जे लाइ आयल आहे, यानी माउ पीउ जा हक़ कहिड़ा आहिनि, असांखे उहो तइलीम मिलंदी हितां। ॿियो ख़ैरात जेका असां कंदा आहियूं, असां सभिनी मां को न को माण्हू ख़ैरु कंदो रहंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह, अलाह पाक जा अहसान आहिनि इहे बि। पर ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं असांजे नफ़्स जेको आहे न, उन में कंहिं बि ख़ैर जे कम में, चाहे उहो पैसो ख़र्चु करणु हुजे, कंहिंसां मदद करणु हुजे, कंहिंजे लाइ अस्पताल में वञी कंहिंखां पुछणो हुजे, क़ुर सेखारणु हुजे या सिखणु हुजे, इन सभिनी में न नफ़्स इन्वॉल्व थी वेंदो आहे। त मां हीअं कयो, मां क़ुर सिखां थो, मूंखे क़ुर अचे थो, या मां सेखारियां थो, इल्म जी ॻाल्हि आहे, या मूंखे वॾी घणी औलाद आहे। हर ॻाल्हि में बहितरी जेका आहे न, उहा या का नेकी जो कमु करण में अलाह जे बजाए पंहिंजी ज़ात अची वेंदी आहे न, त उहो उन बाबति असांखे अलाह पाक छा थो चए, ठीकु आहे, उहो ॾिसंदासीं इंशाल्लाह। ॿ अहम टॉपिक आहिनि इहे। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदना इल्मन अजमईन आमीन या रब्बल आलमीन। रब यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर। मुंहिंजा मौला पाक, क़ुर पाक जो सिखण लाइ त माण्हू सिखे थो पियो, पर जेकॾहिं सेखारण जी ॻाल्हि आहे त इहा ज़िमेदारी जी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजा रब हिन कम खे आसान कर ऐं मुश्किल न कजांइ, ऐं मामले जी पुॼाणी बहितर कजांइ, आसान नमूने सां हर कम में इहा दुआ घुरणु घुरिजे। ऐं इनशा ताला क़ुर पाक जे सिखाइण में बि अलाह पाक खां मदद वठणु घुरिजे, छो जो ई ज़ुबान ते जेके लफ़्ज़ अचनि था, जेके बि उहे सही अचनि, सही तर्जुमानी थिए, क़ुर पाक जो हक़ु अदा करणु त ॾाढो ॾुखियो आहे कंहिं बि हिकिड़ी आयत जो। ख़ासि तौर ते असां जहिड़ा जेके आलिम बि न आहियूं, मुफ़्ती बि न आहियूं, फ़क़ति हिकिड़ा शागिर्द आहियूं क़ुर पाक जा, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। 34 ऐं 35 आयत असां पूरी करे चुका आहियूं। उन में असां ॿुधायोसीं त मर्द ऐं औरत ऐं हुन में मुआशिरे में किरदारु कहिड़ो आहे, ठीकु। ऐं कयूं मुंहिंजो लफ़्ज़ बि असां सम्झी आया हुआसीं। अरिजाल क़वामून अलन निसा, हिकिड़ी शइ वरी रिपीट कबी हिते, त जिन लिखियो आहे न त मर्द उन ते हाकिम आहिनि औरतुनि ते, त माना औरतुनि खे महकूम करे छॾियो, इहो मैसेज ग़लति थो वञे। जंहिं ते नॉन मुस्लिम त छॾियो, पंहिंजा मुस्लिम बि एतिराज़ था कनि त इहो कहिड़ी ॻाल्हि आहे। पर बहरहाल इन जा लफ़्ज़ बहितर जेके आहिनि, प्रोटेक्टर, केयर टेकर, ठीकु आहे, इंशा ताला, यानी निगहबान, सरबराह वा, मुहाफ़िज़ा या मुंतज़िमा, छोड़ो मैनेजमेंट कंदा न। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो त इहा मर्द जी त ज़िमेदारी आहे, बल्कि थोरो मां हिकु सेकंड, ओके, यानी इहा त मर्द जी ज़िमेदारी थी पई, छो जो जेको निगहबान हूंदो आहे हुन ते पोइ छा बि घणी थींदी आहे, मुंतज़िम आहे त हुनजी मैनेजमेंट जी ख़बर पवंदी त सही थो करे या न। बहरहाल अलाह पाक हिन जा ॿ रीज़न बि ॾिना आहिनि, जेको आहे न, त हिकु त ओवरऑल फज़ीलत आहे, इंसान खे अलाह पाक इंसान मां मर्द खे ख़लक़ियो स्ट्रॉन्ग करे, हुनखे उन ज़िमेदारी जे लाइ, औरत खे पंहिंजी ज़िमेदारी लाइ ख़लक़ियईं अहिड़े नमूने सां। ऐं ॿियो ॻाल्हि इहो आहे त जॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस जी ॻाल्हि ईंदी, त मुड़ुसु एक्चुअली हक़ुम ॾींदो आहे, औरत खे पैसा ख़र्चु करे थो पियो, ऐं उहो घर वठी थो अचे छोकिरी खे पंहिंजी ज़ाल करे, घरवारी करे, उन खां पोइ हिकिड़ो यूनिट ठहे थो पियो। अलाह जेको आहे उहा ॻाल्हि इहो आहे त, यानी उन खां पोइ मर्द ते ई ज़िमेदारी विधी आहे कमाइण जी, हर शइ माना मैनेज करण जी, अल्हम्दुलिल्लाह, इहो थियो इन आयत में, ठीकु आहे। उन खां पोइ अॻिते जॾहिं हलूं था पिया, त हिन में न ही न अॻिते हलूं था पिया, त पोइ आयो हो औरतुनि जे बाबति, साले औरतूं
फर्माबरदारी कंदड़ माना ॻाल्हि मञींदड़ ऐं हिफ़ाज़त कंदड़ पंहिंजे मुड़ुस जे माल ऐं इज़त जी हुनजे पर पुठि जीअं हिफ़ाज़त कई अलाह। इहो असां सम्झी आयासीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मां सम्झ ख़्याल में लास्ट टाइम इहो ॾिठो आहे त शामिल हीअ हदीस मुबारक शामिल हुई अलाए कोन। उहा इहा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त भली औरत केरु आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहिरियों असां इहो चऊं ओ कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो जो ही लफ़्ज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अलाह बहितर सही ॼाणे थो पियो असां फ़क़ति मफ़हूम था कढूं ऐं तर्जुमो कयो आहे चेट जी टी पी छो जो असांखे ताक़त कोन्हे का तर्जुमो सही करण जी जेसिताईं को मुहदिस न हुजे। पर बहरहाल तर्जुमो इहो आहे त मफ़हूम आहे उहा औरत जेका मुड़ुस खे ॾिसण वक़्तु माना मुड़ुस जॾहिं हुनखे ॾिसे त हुनखे ख़ुशि करे छॾे। जॾहिं मुड़ुस खे का ॻाल्हि चवे हुकुम ॾे माना का ॻाल्हि चवे त उहा हुन जी ॻाल्हि मञे ऐं पंहिंजी जान या माल जे मामले में हुकुम ॾे माना जेको का ॻाल्हि चवे थो पियो त माना हुकुम थियो न उहा ॻाल्हि मञे फर्माबरदारी करे उनजी ऐं पंहिंजी जान या माल जे मामले में मुड़ुस जी नापसंदगी वारी ॻाल्हि जी मुखालफ़त न करे। यानी हिकिड़ी ॻाल्हि जेका मर्द खे सफ़ा घणी नापसंदि आहे बाक़ी नंढियूं ॻाल्हियूं थोरी ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि जेकॾहिं का ॻाल्हि औरत खे नापसंदि आहे त का ॻाल्हि कान्हे का पाण में वेही ॻाल्हाईंदा हीअं शइ करिजे हीअं न कजे तॾहिं बि ठीकु आहे घर में मामला थींदा आहिनि घणा ई ठीकु आहे अहिड़े नमूने सां। ऐं मां इहा ॻाल्हि ज़िक्र कयो जेको लास्ट असांजो क्लास थियो त बल्कि औरत सां त मशवरो करणु खपे कंहिं अहम मामले में जेको सुलह हदेबे जे मौक़े ते हज़रत बीबी सलमा रज़ी अला ताला अमर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुई जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको जेको सुलह कयो उन जाइ ते त उन खां पोइ असाबनि सगोरनि खे फरमायो त तव्हां पंहिंजे आराम लाइ हाणे कुर्बानी कयो त हुते असाबनि सगोरनि ॼण ॿुधो ई न ॻाल्हि उहो न कयो ॿीहर फरमायो वियो चवनि था त न कयो वला आलम बहरहाल इहो किसो कॾहिं ईंदो त पढ़ंदासीं कंहिं जाइ ते त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंदरि हलिया विया ऐं हज़रत बीबी सलमा रज़ी अला ताला अनहा खे चयूं त हिननि माना लफ़्ज़ अलाह पाक बहितर थो ॼाणे पर मक़सदु हुनजो इहो आहे त हिननि खे छा थियो मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधनि त सुहिणी सलाह कहिड़ी ॾिनी आहे अमर साइण फरमायूं त तव्हां हिननि खे छॾे ॾियो हींअर हू कंहिं जेको न कंहिं सदमे जे सूरत में आहिनि ऐं इन करे पर तव्हां पाण ई कयो जो तव्हां पाण आराम तब्दील करे तव्हां ख़ैर सां कुर्बानी कयो पोइ ॾिसो त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं ई कयो ऐं जीअं साईं जन जेको आहे ॿाहिरि निकिरी आया ऐं कुर्बानी शुरू कई त सभिनी उहो कमु कयो माना उहा हिकिड़ी कैफ़ियत हुई इनकार हुयो कोन कॾहिं न हुयो या नाफ़रमानी जी ॻाल्हि ई न हुई पर कैफ़ियत उहा हुई त उन में जॾहिं मशवरो थियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिंसां कयो अमर साइण सां अल्हम्दुलिल्लाह ईअं करणु असांखे बि इहो इन मां तरग़ीब थी मिले ऐं हिकिड़ी हीअ असां ज़िक्र करे आयासीं सुठे नमूने सां जेको आहे वल्ला कुंवर तुंहिंजी तव्हां डिॼो था पिया साईं मोहम्मद इक़बाल साहिबु ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो लफ़्ज़ हिन में इस्तेमालु कयो त जेकॾहिं तव्हांखे अंदेशो आहे त ख़राबी जो औरत जे ख़राबु थियण जो कंहिं बदफ़ली जो कंहिं ॿी ॻाल्हि जो उन वक़्तु जेको आहे उहो पोइ माना तव्हांखे ई नसीहतूं माना जेको आहे उन जो आहे त टे स्टेप आहिनि उनखे हल करण लाइ मामले खे पहिरियों नसीहत कयो हुन सां ॻाल्हायो हुनखे मना कयो न त पोइ बिस्तरो अलॻि कयो या सुम्हण जी जाइ अलॻि कयो या माना हमबिस्तरी चइजे हुनखे सोहबत करण खे पोइ टे में जेको आहे हिकु त माण्हू लिखियो आहे मार ॾियो मार सां तर्जुमो ग़लति थी थो वञे मैसेज ग़लति थो वञे हक़ीक़त में धकु हणण जी ॻाल्हि आहे त धकु हणण जी धकु बि कहिड़ो असांजे लास्ट क्लास में हिन में जेको आहे असां रिपीट न कयोसीं त ॾाढो सुठो हिन ते डिस्कशन थी ऐं कुझु पंहिंजे मेंबरनि असांजनि चैट में काफ़ी शेयर कयो उहो ई हिते खणी आया आहियूं त केतिरनि ई आलमनि जे मुताबिक़ ही धकु हणणु एतिरो हल्को हुजणु खपे जो जिस्म ते को बि निशान न पवे ईअं न त तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां जेतिरो वणे कुटियो वेठा अहिड़ो माना जहिड़ो की ॾंदण सां मारणु ईअं चयो वियो आहे ॼण ॾंदण खजे ॾंदण केतिरो हल्को हूंदो आहे हुन सां छा थींदो कंहिंखे ॿार खे बि धकु न लॻंदो अहिड़े नमूने सां उन जो माना मक़सदु इहो आहे त हुनखे शर्म ॼाणिजे ख़बरदार कजे ईअं न आहे त कोई जिस्मानी नुक़सानु पहुचाइजे इहा सज़ा नाहे इहा अलामती क़दम आहे हिकिड़ो उन खां पोइ फरमायो वियो आहे त जेकॾहिं उहे कनि तव्हांजी फर्माबरदारी भई मुड़ी वञनि पंहिंजी इज़तऊं त पोइ न ॻोल्हियो उन्हनि मथां का वाट को उन्हनि खे न ताना ॾियो न मेणा ॾियो असां वटि ॾाढा इहे आम आहिनि ताना मेणा इहे न हुजणु खपनि औरत खे सुकून सां रहणु ॾियो
पंहिंजे घर में इनशा ताला। ठीकु। उन खां पोइ ॿी ॻाल्हि अचे थी पई त ही बि असां ज़िक्र करे आयासीं हदीस मुबारक जो, ही बि असां पढ़ी आयासीं अल्हम्दुलिल्लाह। ऐं मफ़हूम हिन जो हदीस मुबारक जो इहो त अवां मां बहितरीनु उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां बहितरीनु सलूक करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे जंहिंजो मफ़हूम ई आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां अवां मां पंहिंजे घर वारनि सां सभ खां बहितर सलूक कंदड़ आहियां। हाणे पोइ असांखे सुनत मुबारक ते असां चवंदा आहियूं त असांखे हलणु खपे। जॾहिं सुनत मुबारक ते हलणु खपे त पोइ असांजो रवैयो औरतुनि सां ओड़ो हुजणु खपे, या असां इन लफ़्ज़ ते ज़ोर ॾियूं वदरिबू हुन वदरिबू हुन। बार बार हुन ॻाल्हि जी रिपीटेशन अचे थी, एतिराज़ थियनि था। क़ुर जे लफ़्ज़नि खे सम्झण जे बजाए उन्हनि ते तनक़ीद सां ॾिठो वञे। अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैह। असां लास्ट टाइम ॻाल्हाए चुका आहियूं इन ते, इन करे हिनखे मुख़्तसर था कयूं। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु हदीस मुबारक ॿी बि आहे। कहिड़ी? उनजो मफ़हूम इहो आहे त जेके माण्हू पंहिंजूं ज़ालुनि खे मारीनि था कुटनि था उहे अवां मां बहितरीनु माण्हू न आहिनि। उहे बद अख़लाक बदतमीज़ बेकार आहिनि। अदी हाणे ॿुधायो न त जेको जंहिंजो इख़लाक़ सही न आहे उहो असां मां न आहे। ओ कमा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां हिते हदीस मुबारक पूरी जी पूरी कोट नथा कयूं, माना रेफरेंस था ॾियूं माना सम्झण जे लाइ। अलाह से असांखे लफ़्ज़नि जी ग़लती खां बचाईंदो इनशा अलाह ताला। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ़्ज़ जेके हदीस मुबारक में जीअं आयल आहिनि उहे हक़ीक़त आहे। असां को जेका ग़लती थी त असांजी ग़लती आहे, उहा अलाह से असांखे माफ़ु कंदो इनशा ताला। असांजी हिकिड़ी टीचर आहे, उहा जॾहिं क्लास ॾींदी आहे क्लास खां पोइ चवंदी आहे त जेकॾहिं मूं सुठी ॻाल्हि का कई उहो सभु ख़ुदा तरफ़ां आहे, उनजी महिरबानी आहे असां ते मूं ते। ऐं जेकॾहिं मूंखां ग़लती थी आहे त मुंहिंजे नफ़्स जी ग़लती आहे, अलाह से मूंखे माफ़ु करे ऐं वधीक हिदायत ॾे। असल हक़ीक़त इहा हुजणु खपे बेशक। हाणे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि जेके हिन आयत जो मतिलबु कढनि था उहे पंहिंजे अकुल ते अफ़सोस कनि। असां हीउ सॼो ज़िक्र करे आया हुआसीं इनशा ताला, उनखे हाणे हिते था हलायूं पिया। आयत नंबर 35 ई त जेकॾहिं वरी तव्हां डिॼो था त इन्हनि में हिक ॿिए में इख़्तिलाफ़ु थींदो ज़ाल ऐं मुड़ुस में, त अमीन या मुनसिफ़ आणियो। उहे जेकॾहिं नियत कनि चङी उन्हनि जे सुलह जी त इनशा ताला अलाह पाक वापसि उन्हनि जे दिलनि में ज़ाल मुड़ुस जे विच में मुवाफ़क़त माना वरी ठहिण जो इनशा ताला उन्हनि में ख़्यालु विझी छॾींदो। पर पाण में हिक ॿिए में त ठहनि नथा। हाणे ॻाल्हियूं घणी वधी चुकियूं, ग़लति या सही। हाणे जेके ॿ मुनसिफ़ अचनि, हिकिड़ो छोकिरीअ तरफ़ां हिकिड़ो छोकिरे जे तरफ़ां, उन्हनि जी नियत छा हुजे? छोकिरे जे जेको तरफ़ो अचे उहो नियत उनजी हुजे त छोकिरी वारे खे घटि वधि चवे न। जेको छोकिरी वारो अचे उहो ॾोह रखे छोकिरे ते त तूं हीअं आहे तूं हीअं आहे तूं हीअं कंदो ऐं तूं हीअं कंदो ऐं न। बाबा ॻाल्हि ख़तमु थी वई, सॼियूं ॻाल्हियूं ख़तमु। अॼु खां नई लाइफ शुरू कयो, ख़तमु बसि। इहा त तरबियत हुजणु खपे। पोयां जेको आहे न वठी ॻाल्हियूं खणी पोइ उन्हनि खे उहे ॻाल्हियूं ठहंदियूं कोन। सभु ॻाल्हियूं ख़तमु, बाबा अॻिते लाइ मोहबत कयो पाण में, ख़तमु बसि। हाणे उन खां पोइ असां इहो चयोसीं त क़ुर पाक जो जेको इल्मु आहे न, क़ुर पाक जी आयत आहे, क़ुर पाक अलाह जो कलाम आहे। उहा कलिमतुल्लाह आहे, अलाह जी ॻाल्हि आहे। इहा हीअल उलिया उहा मथां ई आहे, उहा मथां ई आहे। असांजो ज़हन नंढिड़ो आहे, तमामु नंढिड़ो। ऐं असां पंहिंजे ज़हन सां ॿ लफ़्ज़ सिखी करे, फ़लसफ़े जा किताब पढ़ी करे, औरतुनि जा हक़ पढ़ी करे अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं था त क़ुर में ईअं लिखियलु आहे। अलाह अकबर, अलाह अकबर, अलाह अकबर। अलाह खां मथां ई का ॻाल्हि न आहे। हीअ ॻाल्हि चए थो क़ुर जी आयत आहे। ऐं हीअ वरी कंहिं हुन ते जीअं त जो कमेंट जीअं थींदी आहे त जेकॾहिं कलिम आहे त अलाह ॻाल्हि जी सभु मथां ई आहे, उन खां मथां ई कंहिं ॿिए जी ॻाल्हि थी नथी सघे। उन जे मथे काई ॻाल्हि न आहे का। तव्हांजो फ़लसफ़ो तव्हां वञी किताब सॼा खणी पाण में ओते छॾियो न, अलाह जी ॻाल्हि मथां ई आहे बसि। ऐं ॿियो असां इहो ज़िक्र कयोसीं त अलाह पाक फरमाए थो क़ुर पाक में त उहे जिन कयो क़ुर खे पुरज़ा पुरज़ा, हिकिड़ो टुकड़ो पढ़ी उनजो मतिलबु न कढिजे। बसि ईअं इहो इहो जेको कनि था न माण्हू, ॾाढो ग़लति था कनि। ऐं तव्हां ॾिसंदो व्हाट्सएप ते बि अॼुकल्ह ॾाढो इहो वरी ॿियो हिकिड़ो गुनाह थी वियो आहे अॼुकल्ह। उहो इहो त तव्हां जेकॾहिं सम्झ में अची वियो थो सुठी ॻाल्हि आहे त महिरबानी करे इन करे ॿिए हंधि शेयर कयो। किथे किथे ईअं हूंदो आहे त शेयर नथा कयो त तव्हां मोमिन बि न आहियो। तव्हां केरु थींदो आहे मूंखे सर्टिफिकेट ॾियण वारो मोमिन न हुजण जो? मां तव्हांजो मैसेज शेयर न कंदुसि त तव्हां मूंखे चओ था त मां मोमिन न आहियां।
या मूंखे ईमान ई कोन्हे, मां नाफ़रमान अलाह जो। भई तव्हांजो मैसेज को मुंहिंजे लाइ ऑर्डर आहे? ॻाल्हि इहा आहे त तव्हां मैसेज मूं ॾे छो कयो? मोकिलण लाइ कयो या मूंखे इन करे कयो त मां हिन ॻाल्हि खे सम्झां या ग्रुप में त भई मां हिन ॻाल्हि ते अमल कयां। अमल जो तसवर असां वटि आहे ई कोन। नेकी जी ॻाल्हि आहे, उहा ॿिए खे ॿुधाइणी आहे त जीअं उहो नेकी करे। इहो मुंहिंजी ज़िमेदारी न आहे नेकी करण जी। अलाह अकबर जल शानहू। अहिड़े अहिड़े क़िस्म जा मैसेजिस था अचनि जो तोबा हौल वला को। बहरहाल इन खां पोइ अॻिते हलंदासीं पिया त इहो असां लास्ट टाइम ॾिसी चुका आहियूं। हलूं था अॼु आयत नंबर 36 ते पंहिंजी। अलाह जा हक़ सभिनी खां मथे आहिनि। उहो छा थिए? उहो कंहिंजा हक़ आहिनि? असां चवंदा हुकूकुल इबाद। हुकूकुल इबाद में अलाह जा ॿाना माना उन्हनि जा हक़ आहिनि, उहो आहिनि। पर अलाह पाक छा थो चवे? अलाह चए थो पियो त मुंहिंजे हक़नि खां पोइ माउ पीउ जा हक़ आहिनि। इबादत परे रहियो न। अलाह जा ॿारहं पीउ माउ पीउ त अलाह जा ॿारहं आहिनि। तो अलाह जी आयत नंबर हिते सूर निसा जी 36 चवे थी पई। हाणे असां हीअ आयत जी तिलावत सही वाहिद बख़्श साहब कोन्हे, हीअ आयत जी तिलावत कोन था कयूं, पर असांजो हिकिड़ो नंढिड़ो दोस्त आहे, मिठड़ो प्यारो ॿार मोहम्मद सलमान, असांजे साईं जेको मेंबर आहे, उनजो जेको आहे साईं जो पुटु आहे जेको आहे इहो, साईं खे तव्हां तिलावत कराईंदो सलमान खां? वेठो आहे इहो? रियाज़ आहे? सलमान वेठो आहे अलाए कोन? आवाज़ अचे थो मुंहिंजो? अदा कोन्हे कोन्हे त बसि पोइ हीअ आयत आहे। हाणे हिन आयत 36 खे तव्हां ॾिसो त अलाह पाक फरमाए थो वाह अब्दुल्लाह, अलाह जी इबादत कयो, वर्शिप कयो। वला तुशरिकू, ऐं न तव्हां शिरक कयो। तव्हां छो था चऊं? तो माना तूं, तो माना तूं, या त माना तूं, पर ही तूं तव्हां छो थी वेंदो? छा जो वाह वाह हिन में? तुशरिकू माना वाह अची वियो। बिही शयअन, उन खां पोइ अलाह पाक छा थो चए? ही अलाह जे लाइ थी वई। उन खां पोइ वबिल वालिदैन एहसान, ही वल वालिदैन आहे, वबिल वालिदैन एहसान, व ॿियो हुजणु खपे हिन में। वबिल वालिदैन एहसान आहे, ईअं हुजणु खपे हिते, ही बि हिन में खपे। वो वब ज़िल कुर्बा वल यतामा वल मसाकीन। पोइ कंहिंजो हक़ आहे वालिदैन खां पोइ? ग़रीबनि जो। हुकूकुल इबाद ते माण्हू ॾिसंदा आहिनि, हुकूकुल इबाद ते हलिया वेंदा आहिनि, ॾाढो सही माण्हुनि सां सही हलणो आहे। जॾहिं त पीउ मां सां सही न हलंदा, पंहिंजे मिटनि माइटनि सां सही न हलंदा, पोइ वरी साईं बाक़ी यतीमनि जो ख़्यालु कंदा, मिसकिन जी मदद कंदा, पाड़े वारे सां सुठो सलूक कंदा। कमाल आहे। आयत असां पढ़ंदासीं त असांखे जीअं अलाह जो हुकुम आहे ईअं हलणो आहे न। पहिरियों हक़ कंहिंजो आहे? क़ुर पाक जी आयत जेकॾहिं वबिल वालिदैन एहसान आहे पहिरियों थी चए, त पोइ असां पहिरियों वञी जेको वबिन सबी ताईं मुसाफ़िर आयो आहे उनजो इकराम करिणो आहे, उनजी मदद करणी आहे। पीउ माउ खे छॾे ॾियो। पहिरियों हक़ पहिरियों आहे न। ॿियो जो हक़ आयो आहे कुर्बा, कुर्बा खे वालिदैन ते फ़ोक़े त न आहे, यतामा खे मुननि ते फ़ोक़ियत न आहे, मिसकीन खे यतामा ते फ़ोक़ियत न आहे। सभई अहम आहिनि। क़ुर पाक जी आयत आहे, सभु हुकुम आहिनि। ऐं अलाह पाक इहो छा चयो आहे? वला तुशरिकू, ऐं शिरक न कयो। ला छा थींदी आहे? ला नाई आहे, जेका न कर करे न, उहा थींदी आहे। उन खां पोइ वरी हिते ईअं न आहे त न कयो का शइ। वालिदैन खे नुक़सानु न ॾियो, वालिदैन खे तकलीफ़ न ॾियो, वालिदैन सां घटि वधि न ॻाल्हायो, वालिदैन सां ॾाढिया न ॻाल्हायो, वालिदैन जो ॿुधो अणॿुधो न कयो। ईअं न चयो आहे। हिकिड़ो हुकुम थी वञे हा, इहो वालिदैन जेको चवनि उनखे ॿुधो, इहो हिकिड़ो हुकुम थी वियो आहे। अलाह पाक जो कलाम आहे, हिन सां कंहिंजी कंपेरिज़न थींदी कंहिं बि राइटर जी? अलाह अकबर। वबिल वालिदैन एहसान आहे। एहसान छा आहे उहो अॻिते ॾिसंदासीं, पर सम्झण जी ॻाल्हि कहिड़ी आहे? अॼु त असां माण्हुनि जो ईमान इहो थी वियो आहे, छो जो आयत जी ख़बर कोन्हे न, क़ुर असां पढ़ियो कोन्हे, छड़ो ॿुधंदा वञी जुमे ते जेका ॻाल्हि सम्झ में आई जेका न आई। अलाह पाक चए थो पोइ वबिल वालिदैन एहसान, पोइ थो चए आयत हले थी अञा वबिज़ुल कुर्बा, ग़रीबनि सां,
पो यतामा, पो मसाकीन, पो पाड़ेसरी, पो उहो परे वारो परे वारो पाड़ेसरी जेको बि आहे, हे माइट पाड़ेसरी, कुर्बा जार माना पाड़ेसरी, या जेको क़रीब हुजे, पंहिंजो अज़ीज़ क़रीब जेकॾहिं पाड़े में रहे थो, उन सां नाहे ठहिणो, उन सां भित ते झगड़ो आहे, उन सां हर ॻाल्हि ते झगड़ो आहे। बाक़ी जेको परे वारो पाड़े वारो आहे, अदा ख़ुशि आहे भाउ, चङा भला, सलामकुम, सभु ख़ैरियत आहे, तबियत ठीकु आहे, हा, ॿियो को कमकार मां हाज़िर न करे बि। ऐं जेको पाड़े वारे में मुंहिंजो भाउ सोट मासात रहे थो पियो, उन सां मुंहुं सुॼो पियो आहे, सदाईं झगड़ो आहे, छो जो हे हीअं आहे, हो हीअं आहे, हे हीअं आहे। हीअ अलाह जे आयत जी मुखालफ़त आहे इहा त। हिन सां चङो हलणो आहे, पंहिंजे पाड़े वारे सां जेको जेको क़रीब आहे, उन सां मुंहुं सुॼाए हलणो आहे, सदाईं कावड़जणो आहे। अलाह अकबर, हू नाराज़ आहे त हुनखे परचाइणो न आहे। पोइ छा थी पवंदो? असां केॾो ग़लति आहियूं। अलाह पाक असांखे हिदायत नसीब करे। वल्लाही हिकिड़ी हीअ आयत 10 मिंटनि जी, 20 मिंटनि जी न आहे, हे अलाए घणे वक़्त जी आहे, जेकॾहिं को माण्हू एक्सप्लेन करणु चाहे त। ऐं असां सभु माण्हू करे सघनि था पिया। हींअर जेकॾहिं कंहिंखे फ्लोर ॾिजे न, जेके बि असांजा उस्ताद वेठा आहिनि, जेके असांजा मेंबर सभु वेठा आहिनि, उहे सभु हिन ते ॻाल्हाए सघनि था पिया। पर फ़र्क़ु हिकिड़ो आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका असां सभिनी खां विसरी थी वञे, सीक्वेंस कीअं आहे आयत जो, अहमियत उहा आहे। अलाह पाक ईअं छो न चयो हिते, वबिल वालिदैन ऐसा न वबिज़ुल क़ुरबा, आख़िर में अची चया, पोइ भला वअब्दुल्लाह वला तुशरिकू बिही शैआ, इहे सभु चङा ई कयो, पर ख़बरदार शिरक अलाह सां न कजो, आख़िर में अची चया। पर ईअं न आहे। हिकिड़ी आयत जेका आहे, उहा पहिरियों पहिरियों अलाह पाक पंहिंजी ॻाल्हि थो करे, वाबुदुल्लाह, अलाह जी इबादत कयो, फ़क़ति अलाह जी इबादत। हिकु त इबादत अलाह जी कयो, वला तुशरिकू बि शइ आहे, हुनखे कंहिं ॿिए सां शरीक न कयो, की बुतनि छुतनि हे हो, न। अलाह अकबर, केतिरो अञा दिलि ई कोन थी चए त अॻिते हलिजे, अलाह दिलि थी चए त अञा हिन ते ॻाल्हाइजे। पर अचूं था पिया, हाणे हलणो आहे इनशा ताला, ख़ुदा करे पूरा करे सघूं जेतिरियूं बि आयतूं आहिनि। हाणे वाबुदुल्लाह, इहो छा, इहो अमर आहे, इहो हुकुम आहे। ईअं न आहे अलाह पाक स्टेटमेंट न ॾिनी आहे। स्टेटमेंट छा थींदी आहे? अल्हम्दुलिल्लाह रबिल आलमीन, अलाह हम शुक्र ऐं तारीफ़ूं सभु अलाह लाइ आहिनि। हिन में को हुकुम आहे छा? कोई हुकुम त आहे ई कोन हिन में। वाबुदुल्लाह हुकुम, इबादत कयो, वर्शिप कयो अलाह जी। वरी अॻिते हले थो वला, हिकिड़ी शइ कयो, अॻिते हले थी वला तुशरिकू बि शइ, उन सां कंहिं शइ खे शरीक न कयो। पोइ इहे ला आहे न, इहा ला ना इहा थींदी आहे। अलाह पाक हिन में ॿ हुकुम ॾिना आहिनि, ॿ घणा हुकुम ॾिना आहिनि? ॿ। हीअ शइ कयो, हीअ शइ न कयो। तव्हांजी मर्ज़ी आहे छा कयूं, ॿई शयूं करणियूं आहिनि। ऐं तव्हां इबादत करियो ख़ासि फ़क़ति अलाह जी, ऐं तव्हां न शिरक करियो, ऐं न तव्हां न पहिरियों आहे इहा ॾिसो, न तव्हां शिरक कयो साणसि कंहिं शइ खे, माना कंहिं बि शइ खे। ईअं न आहे त को कंहिं बुत खे या कंहिं माण्हूअ खे या कंहिं ॿिए खे ताक़त में, न, कंहिं बि शइ खे अलाह सां शरीक न आहे करिणो। लैस कमिसली शइ। ऐं ॿियो, कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं न, किताबनि में लिखियलु हूंदो आहे त भई अलाह जे हथ में बादशाही आहे। अलाह जे हथ में कीअं? जीअं मुंहिंजा हथ आहिनि, जीअं तव्हांजा हथ आहिनि, जीअं कंहिं ॿिए जा हथ आहिनि, नो, इहो बि शिरक आहे। अलाह पाक जी ज़ात खे कंहिं सां भेट करणु, इहो शिरक आहे। अलाह जीअं चए थो, जेकॾहिं अलाह जे हथ में बादशाही आहे, त उहे हथ हथ जेके आहिनि उहे अलाह जा, अलाह पाण थो ॼाणे। असां न चवंदासीं त जीअं असां चवंदा आहियूं असांजे हथ में हीअ आहे, भई ईअं न, ग़लति आहे इहो। हुन खां पोइ अॻिते हलंदासीं, जेको आहे त हीअ जेका हीअ आहे, इहा अलाह ॾे वेंदी। वला तुशरिकू बि शइ, इहा ला नाइयत थी। ला माना जेका न कर करे, न कर जो हुकुम करे। ला तुशरिकू, न कर जो हुकुम थो अचे हिते, ईअं न कयो, उहा ला नाइया थींदी। ऐं जेकॾहिं न कर जो हुकुम न अचे, त पोइ छा थींदी आहे? ला नाफ़िया, हीअ शइ न आहे। भई ही किताब आहे, न न, ही किताब न आहे, ही जेको आहे हीअ कापी आहे, ॻाल्हि ख़तमु। उहा ईअं थी वेंदी, उहो हुकुम न आहे हुन में। ठीकु आहे। ऐं हीअ अचे थी पई तर्जुमो सिंधी में, ऐं माउ पीउ सां अहसान करियो। अहसान छा आहे? अॻिते ॾिसंदासीं। ऐं मिटी न, मिटीअ वारनि सां अहसान कयो, यतीमनि सां अहसान कयो, मिसकिननि सां अहसान कयो, पाड़ेसरी माइटनि सां। हाणे जार माना छा आहे? जार माना
पाड़ेसरी, दिल कुर्बा माइटी वारा, जेको माइट आहे पाड़े में माइट आहे उनजो हक़ आहे। वलजार वरी पाड़ेसरी, जुनुबे पाड़ेसरी कहिड़ो धारियो अजनबी, पाड़े में तव्हांजो भाउ बि रहे थो पियो, पाड़े में को ॿियो थो रहे तव्हां सां जंहिंसां तव्हांजो वास्तो बि कोन्हे का। अदी इहा ॻाल्हि बि कई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न अख़लाक में त पाड़े वारे सां कहिड़ो सलूक करिणो आहे। असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक खे पढ़ूं न सम्झूं न, असां छड़ो ॿुधंदा आहियूं ॿिए हंधि पाण पढ़ूं किताब त ख़बर पवंदी, असरु थींदो इनशा ताला। उन खां पोइ वो साहिब बिल जंबे ऐं संगती, साहिब माना संगती, साबी माना संगती जेके गॾु हुजनि, बिल जनबे वेझो, वेझो संगती आहे तव्हांजो, उन्हनि जे लाइ बि हुकुम अची वियो। वरी अॻिते हलंदासीं वबिन सबील ऐं मुसाफ़िर, हाणे मुसाफ़िर त जेको आहे उन सां सुठो सलूक करिणो आहे। तव्हां काॾे वञो था, बस में वेठा आहियो, ट्रेन में, जहाज़ में, माण्हू फैलिजी वेंदा आहिनि, ॿिए खे जाइ मिले अलाए न मिले, मतिलबु त जेतिरो थी सघे हुस्न सलूक हुजे, सुठो ॻाल्हाइण हुजे, केॾी वॾी ॻाल्हि आहे। तॾहिं त जेको आहे सफ़र में सुठो मुसाफ़िर न मिलंदो तव्हांजो सफ़र ई बेकार थी वेंदो, सुठो मुसाफ़िर हूंदो सफ़र बहितरीनु थी वेंदो। वबिन सबील, सफ़र माना चइबो आहे हिन सां हिनखे वबिन सबील थी वियो मुसाफ़िर, वमा मलकत ऐमानुकुम, ऐं उन्हनि सां जिन जा मालिक थिया तव्हां जा सॼा हथ, हीउ मुहावरो आहे, माना यानी पंहिंजे ॿाननि सां या ॿाननि सां, उन्हनि सां सुठो सलूक कयो, उन्हनि ते अहसान कयो, न न उन्हनि खे, उन्हनि जे लाइ अहसान इहो थींदो त उन्हनि जे वित खां मथे उन्हनि खां महिनत कमु न वठो, उन्हनि खे खाधो पीतो सही ॾियो। अहसान जो लफ़्ज़ मतिलबु आहे भलो सलूक करणु, यानी बहितरीनु अंदाज़ सां अमल करणु, ख़ुलूस सां कंहिं लाइ चङाई करणु। ऐं इस्लामी इस्तिलाह ईंदो हिन में न, त अलाह जी इबादत ईअं करणु ॼण त तोखे अलाह ॾिसी, ॼण त तूं अलाह खे ॾिसी रहियो आहे। इहो हदीस मुबारक जा लफ़्ज़नि किथां वरितल आहिनि, पर असां फ़क़ति इस्तिलाह था ॾिसूं, मफ़हम था ॾिसूं, हदीस मुबारक जा लफ़्ज़ न आहिनि, छड़ो असां हुनखे मफ़हम खे सम्झूं था पिया। ऐं जे तूं अलाह खे नथो ॾिसी सघीं त एतिरो ज़रूरु ॼाण त अलाह तोखे ॾिसी रहियो आहे। माना माउ पीउ सां ईअं सलूक कजे, ईअं सम्झी त अलाह साम्हूं आहे, मां जेको कमु कयां थो पियो अलाह जे करे थो कयां, इहा ख़िदमत माउ पीउ जी मां कयां थो पियो, मां अलाह जे करे थो कयां, कोई मुंहिंजो थोरो कोन्हे माउ पीउ ते। ऐं जे अलाह खे त नथा ॾिसूं, पर इहो त ॾिसे त अलाह ॾिसी थो। पोइ माउ पीउ सां इज़त करणु, इज़त सां, मुहबत सां, नरमी सां, ख़िदमत ऐं ख़ुलूस सां बहितरीनु सलूक करणु, नरमी सां, न रुगो फर्ज़ी तौरु पर दिलि सां, ज़ाहिरी तौरु न, ख़ुशदिली सां हुजे, खिली करे, ख़ुशि थी करे, न त किरकिर करे, ऐं नरमी सां कजे। अलाह इहो अहसान आहे। ऐं पाड़े वारे ते बि थोरो न कजे, अहसान करणु ख़ुशि दिली सां कजे, जेका शइ करे सघिजे थी पई। मुस्कुराइण सभ खां वधीक जेको आहे नंढे में नंढो जेको आहे कहिड़ी आहे, या सदको कहिड़ो आहे, इहो हदीस मुबारक जा लफ़्ज़ अलाह बहितर थो ॼाणे, पर मफ़हम इहो आहे की असां खिली ॻाल्हाइणु, ऐं असां खां इहा खिली ॻाल्हाइण ई विसरी वई आहे। असां पाण ते मां नज़र कयां, ॿियनि ते कयूं, हर ॻाल्हि ते असांखे कावड़ आहे। अहसान सिर्फ़ु माली मदद न आहे, दिलि सां चङाई करणु आहे, कंहिं ते थोरो न आहे रखणो, वालदेन, पाड़ेसरी, मिसकीन, मुसाफ़िर, ग़ुलामनि सां अहसान करण जो हुकुम आहे। अहसान ईमान जो बुलंद तरीन दर्जो आहे। बेशक सुभान अल्लाह। ऐं हीअ हदीस मुबारक असां लास्ट टाइम थी आयासीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां जॾहिं पुछियो वियो त माउ जी अहमियत केतिरी आहे, हुनमें जहाद जे बजाए माउ जी ख़िदमत खे प्रिफर कयो वियो। ठीकु आहे। ऐं जॾहिं माउ जे लाइ पुछियो वियो त 3 दफ़ा फरमायो वियो त बहितरीनु सलूक जो हक़दार केरु आहे? माउ, 2 नंबर ते माउ, 3 नंबर ते माउ, 4 नंबर ते पीउ। असांजो हुस्न सलूक पीउ माउ जे बजाए पाड़े वारे सां, पंहिंजे दोस्तनि सां, यानी घणेई मामला आहिनि के कीअं कजे, जेके असां फ़ोन ते ॻाल्हाईंदा हूंदासीं कंहिं दोस्त सां, ॿियो छा, जेकॾहिं का माउ या पीउ सॾु कयो हुनखे छिड़ब ॾिबी। घणेई मिसाल आहिनि असां सभिनी जे घरनि में, अलाह पाक असांखे शल बहितरीनु अहसान करण वारो करे, जेके बि हिन में आयूं आहिनि आयत मुबारका में, उन हिसाब सां जेकॾहिं असांखे बहितरीनु सलूक करिणो आहे
उनजो हक़दार पहिरियों पीउ मां वञो, ख़तमु कर। पोइ केरनि, पोइ जेको फरमायो वियो आहे क़रीब, सिंपल। पोइ यतीम, पोइ मिसकीन, पोइ मुसाफ़िर, ऐं जेके पाड़ेवारी। ही जुनब, इन जो मतिलबु हे आहे नजास्त वारो माण्हू जंहिंमें गुसल फर्ज़ थी थो वञे। इन जो इहो बि मतिलबु आहे ॿियो परे माण्हू, परे वारो माण्हू जेको अजनबी हुजे, जंहिंसां वास्तो न हुजे। इहो असाहिब जेको आहे, यानी ही जेको आहे जार माना पाड़ेसरी, जीरान हुनजो जमा आहे। इहो असां लास्ट टाइम ॾिठो अलाए न ॾिठो, जवार माना पाड़ो, छटीह त पढ़ी कोन हुईसीं न। हा, साहिब माना साथी, दोस्त, गॾु रहण वारो। ऐं बिल जन बि माना पासे में जेको हुजे, भरिसां, भर में हुजे, पर पाड़ेसरी न हुजे उहो। न साहिब बिल जन बि जार हिन में कोन आयो आहे, ॾिसो था, पासे वारो माण्हू जेको तव्हां सां गॾु हुजे। ऐं बिन सभी जेको मुसाफ़िर हुजे। हाणे पाड़े में साहिब बिल जम बि इन में बि अची वेंदो, त तव्हां कंहिं महफ़िल में वेठा हो, उहो तव्हां सां पासे में गॾु वेठो आहे, माना तव्हां सां गॾु वेठो आहे उन महफ़िल में, का ॻाल्हि थी कोन्हे, न का ग़लति ॻाल्हि चई कोन्हे, त माण्हू हुन ते चढ़ी वेंदा आहिनि। ॿियो, महफ़िल में हिक ॿिए ते टोकूं, न को ईअं आहे, कन घटि आहे, हो ईअं, इहो अहसान न आहे, इहो ग़लति आहे। असां वटि टोकूं आम आहिनि माण्हुनि जे ज़ात ते, इहे टोकूं न करणु खपनि। ख़ासि तौर चहिरे ते जेको आहे, जेकॾहिं कंहिंखे चइजे त तूं नंढो आहे, वॾो आहे, ॿोड़ो आहे, लाहौल वाला कुवत, इन्हनि सभिनी शयुनि खे, इन्हनि खे कढी छॾणु खपे असांखे। सुठो लफ़्ज़ चइजे, सुठी तारीफ़ कजे। इब्न सबील माना, इब्न सबील जो लफ़्ज़ी मतिलबु थींदो रस्ते जो पुटु। पर रस्ते जो पुटु को थींदो आहे छा? हिन जो मतिलबु आहे मुसाफ़िर। मलकत ऐमानुकुम, इहो असां चई आया आहियूं अॻु में बि। हाणे अलाह पाक अॻिते थो आयत ख़तमु करे, इन अल्लाह ला युहिब्बु मन कार मुख्तालन फ़खूरा। अजीब लफ़्ज़ आहे, अजीब लफ़्ज़ आहिनि क़ुर पाक। छो? आयत कहिड़ी आई आहे? एहसान करण जी। हाणे बेशक अलाह न आहे रखंदो दोस्त, पर सही थींदो दोस्त जे बजाए पसंदि करे। मां इहो बार बार चई आहे इहा ॻाल्हि, त किथे युहिब ते ईंदो आहे, कॾहिं दोस्त लिखंदा आहिनि, पर मां ॿिए हंधि कहिड़े तफ़सीर में बि ॿुधो त उहो चए थो त ईअं थींदो जो नथो पसंदि करे। बेशक अलाह न आहे पसंदि कंदो उनखे जेको हुजे वॾाई कंदड़। हाणे इन में इहो आहे त इहो न आहे त कोई हुन लाइ अज़ाब जो लिखियलु आहे हिते, जेको इहो न कंदो हुनखे अज़ाबुल मुहीन आहे, अज़ाबुल अलीम आहे। न, ईअं न आहे। इहा शइ नोट करण जी आहे, तमामु घणी नोट करण जी आहे। त जॾहिं अलाह पाक इहा शइ जेका चई आहे त ईअं कयो कयो, ईअं कयो, ठीकु, हीउ हुकुम अची विया, पर उन सां गॾोगॾु ही जेकॾहिं घटि वधाई थिए थी त इहो कुफर में शामिल न आहे। जो अलाह पाक ईअं चए त जेकॾहिं तव्हां उन लाइ जेको ईअं कंदो या न कंदो ईअं, त उन लाइ अज़ाब मुहीना, ईअं कोन्हे आयल। पर अलाह पाक फरमाए थो अलाह खे पसंदि न कंदो आहे, छो जो अलाह खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे। बेशक अलाह नाहे रखंदो या नाहे पसंदि कंदो इहा ॻाल्हि, उनखे जेको हुजे वॾाई कंदड़, माना जेको माण्हू अहसान नथो करे उहो वॾाई थो करे, पाड़े वारे ते जेको आहे पाणी वॾाई थो करे। ऐं छा? फ़ख्रु कंदड़, अठीलो, मास, मां मां मां। मां जो लफ़्ज़ न हर शइ जी डेफिनेशन आहे हुन में। जॾहिं बि मां अची वञे न, माना वॾाई आहे। इन करे असां, मां किथे अंग्रेज़ी जे किताब कंहिं में पढ़ियो त वाई डोंट वी यूज़ वर्ड वी। तव्हां सुठियूं सुठियूं कंपनी में ॾिसंदव, तव्हांखे जेकॾहिं मैनेजर ऑर्डर को कंदो त ईअं न चवंदो त मुंहिंजो, मां तोखे चवां थो त हीउ कर। उते लफ़्ज़ लिखंदा आहिनि, असांजी ईमेल जॾहिं बि ईंदी त कैन बि, छा भला ईअं न कयूं। ॿियो, जॾहिं बि ॻाल्हाईंदा वी चवंदा, वी माना असां, असांजी कंपनी हीअं थी चए, असां हीअं करणु चाहियूं था पिया, असांखे हीअ करणु खपे, ईअं न त तूं हीअं कर। कमाल न आहे? हुननि खे इहो इख़लाक़ आहे हिकिड़ो, ऐं सभिनी खे कढणु आहे। ऐं असां वटि छा आहे? मां तोखे हीअं चयो, मां तोखे छा चयो? न न, तूं ॿुधाए मां तोखे छा चयो? मां ऐं असां में त बि त इहा नंढे हूंदे खां वठी आहे। मां त पाण न ॾिसंदो आहियां जॾहिं त, हा, मां हिकिड़े ॻाल्हि में बहितर आहे, जॾहिं चए त अदा मां क़सूरवारु आहे, अदा मूंखां ग़लती थी वई, अदा मां माफ़ी थो घुरां, अदा मां अॻिते ईअं न कंदुसि, अदा हा मूंखां ॻाल्हि विसरी वई, अदा हा इहा ॻाल्हि तूं सही थो चए, मां ग़लति आहियां। इहा मां असांखे नथी अचे। पोइ मूंखां तो पुछियो, पोइ मूंखे छो ईअं चयो, पोइ मूंखे तूं ईअं छो चयो, मूंसां तूं ईअं छो कयो? माना एतिराज़, मां मथे आहियां, इहो छा आहे? इहा वॾाई आहे।
इहो हठेलो आहे, माना इहा मगरूरी आहे। हिन में हिकिड़ी ॻाल्हि करे पोइ ख़तमु था कयूं पिया 36 नंबर आयत ते, अॻिते नथा हली सघूं, फ़िलहालु टाइम थी वियो आहे। ॻाल्हि इहा आहे त ही लफ़्ज़ कीअं पढ़िजे, हिन जा ॿ तरीक़ा आहिनि। छो ॿ तरीक़ा आहिनि? हिते छा लिखियो पियो आहे? 36 नंबर आयत हिते ख़तमु थी थिए, ठीकु। मथां लिखियो पियो आहे ला। ला जो कानून छा आहे? ला जो कानून इहो आहे त जेकॾहिं हिन आयत, ही त आयत जे मथां लिखियल आहे न, कॾहिं कॾहिं ला हूंदी आहे हिन आयत जे विच में। फॉर एग्ज़ाम्पल हिते हुजे, मां हिते सुकून करे सघां थो, पर हिते ला हुजे त मूंखे सुकून जे बजाए मिलाए पढ़णो आहे। ला जॾहिं आयत जे अंदरि हूंदी आहे त उनखे लाज़मी लफ़्ज़ ते वक़फ़ो न करणो हूंदो आहे, पर मिलाए पढ़णो हूंदो आहे। हिते ॿ तरीक़ा आहिनि। कहिड़ो? हाणे ही असां ॾिसूं था पिया त जेकॾहिं असां सुकून कंदासीं त पढ़ंदाऊं छा? फ़ख़ूरा। पर जेकॾहिं असां हिनखे गॾाए पढ़ंदासीं, फॉर एग्ज़ाम्पल, त थींदो इहो, जेकॾहिं असांखे फ़ख़ूरन त पढ़ंदासीं, पोइ हिनखे गॾायूं कीअं? फ़ख़ूरन हिन सां कीअं गॾिबो? छो जो फ़ख़ूरन में नून साकिन आहे, ऐं हीउ जेको लिखियो पियो आहे अल-लज़ीन, ही हमज़तुल वस्ल आहे, इनखे हरकत न हूंदी आहे। नोट डाउन, इनखे हरकत न हूंदी आहे। इन ते छा हूंदो आहे? इहो साकिन हूंदो आहे। इनखे छा चइबो आहे? साकिन लफ़्ज़। हिन ते माना सुकून आहे। सुकून कीअं हूंदो आहे? उहो हीअं अरबी में लिखंदा आहिनि, असां जज़्म ॾींदा आहियूं, उहा सुकून हूंदी आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त ही ख़तमु थो थिए सुकून ते लफ़्ज़, ही लफ़्ज़ शुरू थिए थो पियो सुकून खां। हाणे सुकून सुकून सां गॾिजी न सघंदो पढ़ण में। इनखे चइबो आहे ॿिनि सुकूननि जो मिलणु। ही सुकून मिलियो हिन सुकून सां, इहो थी वेंदो साकिनैन। इनखे चवंदा आहिनि अरबी में इत्तिक़ाउ साकिनैन, माना ॿिनि सुकूननि जो मिलणु। जॾहिं ॿ सुकून मिलंदा त अखर या लफ़्ज़ पढ़ी न सघिबो। इन करे अरबी जे क़ाइदे मुताबिक़ सुकून वारनि ॿिनि अखरनि जो मिलणु मना। हिकिड़े खे हरकत ॾियणी पवंदी लाज़मी। पोइ थींदो छा? हाणे हिते अचे थो पियो, ॿुधाए थो पियो हीअ स्लाइड त मुख़्तालनि फ़ख़ू, हिते क़ुर पाक में ॾिसंदो रा लिखियल आहे ऐं नून हिकिड़ो कसर आहे, हिनखे उहो लिखियो पियो आहे। त थींदो छा? जेकॾहिं बीबो हिते त पढ़िबो फ़ख़ूरा, पोइ हिन खे करे पढ़िबो अल-लज़ीन, पोइ हिनखे हरकत ॾिबी अल-लज़ीन। पर जेकॾहिं असां चऊं था पिया त या हिन अखर खे हरकत ॾिनीसीं, पर जेकॾहिं हिन लफ़्ज़ ते वेंदासीं त थींदो छा? इहो थींदो, माना गॾिजी पढ़णो आहे न, त हिनखे हरकत ॾियणी पवंदी। सुकून आहे त हिनखे हरकत ॾियणी पवंदी। जेकॾहिं असांखे हिते बीहणो आहे ऐं पोइ हिनखे पढ़णो आहे, माना सॉरी न न सॉरी, बीहणो हिते आहे, हिते गॾु पढ़णो आहे। जेकॾहिं गॾे पढ़िजे त छा कजे? हिते तव्हां फ़ख़ूरन असां गॾाए नथा पढ़ी सघूं, छो जो सुकून आहे। पोइ हिनखे हरकत ॾियणी पवंदी। हिन नून खे हरकत ॾिबी, उहो नून कसरा थी वेंदी। घणे क़दुरु कसरा ईंदी आहे। कॾहिं कॾहिं दम ईंदी आहे या फतह, उहो बि हूंदो आहे, पर अमूमन उनजो कानून आहे फ़ख़ूर निल्लज़ीन। पोइ छा पढ़ंदासीं? फ़ख़ूर निल्लज़ीन। नून जे सुकून खे कसरा ॾिबी, हीअ ने करे पढ़िबो। ओ हिते लिखियो पियो अथव ने। फ़ख़ूर निल्लज़ीन। इनशा अल्लाह ताला इहा ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। 37 38 इनशा अल्लाह ताला असां हलंदासीं नेक्स्ट टाइम हिन ते इनशा अल्लाह अज़ीज़। हिन ते पंहिंजा सबक़ असां ख़तमु कयूं था पिया। अल्लाह पाक खां दुआ कयूं था पिया त अल्लाह पाक असां सभिनी खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। छो जो सुन्नत ते आमीन हलंदासीं, इन में सभु शयूं अची वेंदियूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। आमीन सुन्नत ते हलंदासीं त क़ुर पाक खे सही सिखंदासीं, इनशा अल्लाह ताला सही सेखारींदासीं, इनशा अल्लाह ताला हुनजी हिदायतुनि ते अमल कंदासीं। इहे सभु शयूं कंहिं में अची वेंदियूं? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत मुबारक में। छो? हदीस मुबारक त आहे न त उन ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमहु, बहितरीनु आयो आहे मां उहो जेको क़ुर सिखे थो ऐं सेखारे थो। त जॾहिं सुन्नत ते अमल कंदासीं, माना हलम हदीस मुबारक ते, त इनशा अल्लाह ताला असां बहितरीनु थी वेंदासीं। अल्लाह साईं कंदो इनशा अल्लाह ताला बहितरीनु। आमीन जज़ाकल्ला। आमीन आमीन रब्बिल आमीन आलमीन। इंशाअल्लाह इनशा अल्लाह ताला। इंशाल्लाह। इंशाअल्लाह इंशाअल्लाह आमीन रब्बिल आलमीन। आमीन सुम्मा आमीन जज़ाकल्लाह ख़ैर। आमीन। ओवर टू यू साईं रियाज़ साहब।
असांजे हिन ग्रुप ते हिकिड़े दोस्त मैसेज छॾियो न हाणे इम्तियाज़ अच्छा चिश्तीअ त हिनखे तव्हां जवाबु छो न ॾिनो हुनखे कंहिंखे? अब्बास उमरे खे? हुनखे त इक़बाल साहिब त लिखियो न जवाबु, इक़बाल साहिब त लिखियो हुन न जेको हुन पुछियो त अब्बास मुंहिंजो सुबरे पुटु साहिब खे त क़ुर चयोसीं न अब्दुल सलाम अचे। इकबाल साहब लिखो थे क्लास शुरू थे वारो होचे पर क्लास अटेंड कोन कई न दा क्लास में हूअं हुयो त किथे? क्लास में हूंदो आहे, हूअं त क्लास में हूंदो आहे, अॼु अलाए छो यार डेटा बेटा मथां न अचेसि अलाह ख़बर। हा हा इकबाल साईं मे असां बि थी सघे थो। उन उन दोस्त जंहिं बि लिखियो आहे चयो मूं त कोन ॾिठो आहे, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे साईं असां त ॿ टे 2 मिंट टे बीठासीं बल्कि। हा बिल्कुलु हा अब्दुल सलाम मां छोकिरे ॿार जो नालो बि खयों। हलो ठीकु आहे। ठीकु आहे वरी ॿिए नेक्स्ट दफ़े